सिंध में चईं ॾींहंनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसात तबाही मचाए छॾी। धार धार वाक़िअनि ऐं हादसनि में 4 ॼणा दिलि जो शिकार, केतिराई ज़ख़्मी। सखर वेझो ॻोठ मियांदाद खोसो में घर जी छित किरी पई। नौजवान कदीर खोसो ऐं हिक औरत हयाती विञाए वेठा। वाही पांदी भरिसां नैन नली में मच्छीअ जे शिकार ते वियल 3 ॼणा बुॾी विया। सदर लगारी ऐं मज़हर लगारी जा लाश हथ। कादरपुर वेझो पुलिस चौकीअ जी छित किरण सबबि 3 अहलकार दॿिजी विया। मक़ामी माण्हुनि काफ़ी कोशिशुनि खां पोइ अहलकारनि खे ॿाहिरि कढी वरितो। काछे जे हेठिएं वारे इलाइक़नि में बरसात खां पोइ ॿोॾि वारी सूरत-ए-हाल। खीरथर जी जाबलू पट्टीअ में तेज़ बरसात खां पोइ नैन गाह जे वहिकिरे में वाद पाणी मंच ढंढ तरफ़ वधण लॻो। तफ़रीही बाग़ गोरख हिल समेत 300 खां मथे ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। कोहिस्तान जी जाबलू पट्टीअ में बि ज़ोरदार वसकारे खां पोइ नेयूं वही आहियूं। रस्ता बंदि थियण सबबि रहवासी परेशान। इत्तेहादी पार्टियुनि पारां निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे जो सिलसिलो हलंदड़। पीपल्स पार्टी यूसुफ रज़ा गिलानी जी सरबराही में कमेटी जोड़े छॾी। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह ऐं नवीद कमर कमेटी जो हिसो हूंदा। पीपी ऐं नून लीग जे कमेटियुनि विच में अॼु मुलाक़ात थियण जो इम्कान। पीपल्स पार्टी जे तर्जुमान फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ जी दुबई में गॾिजाणी नाहे थी। पीपी 3 ॾींहंनि अंदरि निगरान वज़ीर आज़म जो नालो तजवीज़ करे छॾींदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां कमांडर यूएस सेनेट कम जनरल माइकल एरिक कोरिला जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। ISPR मूजिबि सभिनी शोबनि में ॿितरफ़े लाॻापनि खे वधाइण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो वियो। जनरल माइक एरिक कोरिला दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जे कामयाबियुनि जी साराह कई। वकील PTI चेयरमैन खिलाफ आर्टिकल 6 तहत केस दाख़िल कयो हो, जंहिं तां अब्दुल रज़ाक शेर खे धमकियूं मिली रहियूं हुयूं। मक़तूल जी घरवारी 2 भाउरनि जा बयान पिणु रिकॉर्ड थी चुका आहिनि। वकील अब्दुल रज़ाक शेर क़त्ल केस में अॻूणे वज़ीर आज़म जी नामज़दगी मामले ते प्रोसिक्यूटर जनरल बलूचिस्तान चार्ज रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। कंबर सब जेल जी छित तोड़े भॼी वियल 15 कैदियुनि मां 10 ॿीहर गिरफ़्तार। SSP पारां जोड़ियल टीमुनि मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं। ड्यूटी में गफ़लत ऐं लापरवाहीअ जे इल्ज़ाम हेठि आयल 6 पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR में इमदाद हुसैन गोपांग, ज़ुल्फ़कार खोसे, हाजी खान खोसे ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। SSP कंबर शहदाद कोर तौहीदुर रहमान चयो आहे त सब जेल मां फ़रार थियल बाक़ी 5 जाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। तलहार वेझो गुजरली घर ॿाहिरां रांदि खेॾींदे पुलिसरा नमूने गुम थियल मासूम निगरी जो लाशियत। ॻोठ रायचंद कोहली बासण 8 वरियं जी लक्ष्मी धी विर्च कोहली जो क़ब्रिस्तान मां लाशियत आयो। प्रवासन पारां न्याणी खे अगवा खां पोइ ज़्यादती जो निशानो ॿुधाए बेदर्दीअ सां क़त्ल करण जो शक ज़ाहिर। राजू खानाणी पुलिस जो चवणु आहे त मामले जे रुख़ खां जांच कई थी वञे। डॉक्टर जी रिपोर्ट अचण खां पोइ ज़्यादती ऐं क़त्ल जी तस्दीक़ करे सघिजे थी। ऐं करमपुर वेझो गढ़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े मां 2 मुग़वी बाज़ियाब। पुलिस पारां कार्रवाईअ दौरान चौकीदार असगर पहोड़ ऐं सईद पहोड़ खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई। पुलिस जो चवणु आहे त धाड़ियल मुग़वियुनि खे हिक खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुया त ॻुझो इतला मिलण ते कार्रवाई कई वई।